तवज्जो कर हिकड़ो फकत मिसाल थो ॾियणो चाहियां ओ नौजवान अल्लाह से असांखे भी समझ नसीब फरमाए पर हकीकत में वॾे जे सोच जे मथों भी दारो मदार मां हिकड़ो वाक़ो पढ़ियो तवज्जो कर ॿुधण जहिड़ो आहे मां हिकड़ो वाक़ो पढ़ियो न्याणी पंहिंजे अम्मा खे थी चवे ओ मुंहिंजी अम्मा मां ते न घर मो तंग थी वई आहे मां तो घर मो तंग थी वया जहर दे त मां प्यारिया से जान छुटे बुधण जेड़ी गाल मुके डाडी गाल वणी मने न मुके के समझ अची वने अल्लाह अकबर न्याणी थी चवे ओ मोदी अम्मा मुके मुर्स डाडो तंग कयो घड़ी घड़ी मुके घटवत पियो तो गालावे सदाई मुझे घर में जेड़ो जहर दे त मां पंजे मुर्स के खादे में खाराए छया पानी में पियारे छया अम्मा उनके एकड़ी पुड़ी दिनी चवे सी पुट अवल त हिकड़ो कम कजाए पो या गाल प्यार जाए पुट गाल बुध हाने हली ता जो झेड़ो तो तवज्जो कजे पुट हली ता जाल मुर्सन जो झेड़ो तो हले न ये जेकदे थडे जो थडे ते पूरी माराइंदे त हर को चंदो त कुछ दिनो ते सिखा दे ये कुछ दिनो ते खादे में इन जे करे फिलहाल इन अम्मा जे अकुल के मा सलाम आवा ठाइबो ये ना ठाइबो पर जेकरे पाण वट होजे मां ये चवे तो हो चवे तो सुबाणे ती जहर जी सुई हां से अल्लाह अकबर उन अम्मा जे अकुल के मां सलाम तो कया अम्मा थी चवे से पुट हे कम कजाए तुझे घर में झेड़ो तो हले मां तो के जहर जी पूरी थी जा पर फिलहाल हालात तेरा कर जे मान जो ख्याल हुई ना मने हली हुन सा जेड़ो खत्म कर खिली गालाए इज्जत करे से खादा बादा सफा जेके हुन जी दिल जी पसंद होजे नौजवानो बुध जो थोड़ो खादा मुर्स के उहे करे दे जेके हुन के वणंदा ने हली क्रोध भी छडे से हली अंगल भी छडे से नखरा भी छडे से ई हल हर को चवे थे त पाण में खीर खंडवा तो ज़ारो असर कंदुस त तोडे वो हिसाब हुई बगे हाने जेकने झेड़ो हाने जेकने झेड़ो इन झेड़े में तू दिंदी त पो वरी सागी तू अंदर ना 15 डी होना झेड़ा भी छड्या खिली गलहणो प्यार मोहब्बत जण तो उनके याद ही न हो 15 डी जे गुजरन का बाद में अम्मा ने आई अम्मा हाने जहर त मां खाराई मासे पर हाने मां मुर्स को परे मिनट भी नथी रहणो चाहे चे शो दिया बड़ी गाला ना चे शो दिया चे अम्मा हाने त झेड़ो भी खत्म हाने त मुके एडो कुर्ब तो दे एडी इज्जत तो करे काशे कोने हाने मां हाने मुके का दवा दे त जी जहर असर खत्म करे अम्मा चवे सी पुत्र या मां दिनी मैं फकी हाजमे जी असली त जहर तू पई भरे क्या मां भो न कर मां तो के दी मैं फकी हाजमे जी सुबह शाम जो कंदी से क्रोध या जहर न सुबह शाम जो न के न खाधो त्यार न मानी त्यार या भी त जहर न तू जो झेड़ो झगड़ो हुन जी आमदनी हुजे 300 रुपया तू चवे से वगो वठी दे 4000 यो जहर नी तू जहर बंद कई हो भी ठीक थियो बाकी परेशान न थी जहर कोन हो यही फकी हाजमे हां चेबो त नंढन जो घर कुजे वडन जे अकुल सा भी इते छोरा कंदो लोडिन दा मां सब समझा तो बीमारी ओ नौजवानो अल्लाह जो आसोदा मां त वाजन में है जुगड़ा चोंदो रहंदो घरवारी हिक भी मिलंदई बीबी मिलंदई थी भी मिलंदई घरवारी 4 मिलंदई पर यार अबो अम्मा तो के प्या मिली न सगंदा घरवारी 4 मिली वेंदे अबो ओ नौजवान घरवारी जे करे अबे को परे नथी बो घरवारी जे करे अम्मा को परे नथी बो घरवारी जे करे भेण को परे नथी बो अबे अम्मा जा कदम पकड़ी दे इंशाअल्लाह घरवारी तुझे कदमन में होंदी न